असांजी न्याणी हुईसी तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो सी नालो अली मुराद फ़कीर शर, वलद मोमिन फ़कीर शर, ॻोठ गुलाम रसूल शर, लॻ सियालाबाद जी। छा असां PS लाखा रोड जी भर में आहियूं। मुंहिंजी न्याणी हुई, असां ॾेवट जो रिश्तो आउं न कयो हुयो, गुलाम अली उर्फ़ झिरकी फ़कीर कयो हुयो, जेका हुन पंहिंजी न्याणी मुंहिंजे पुटु मलार ख़ान खे परिणाए ॾिनई। वरी असांखां न्याणी निंढे लाल जो रिश्तो, निंढी न्याणी असांखां वरितई। जॾहिं न्याणी समझदार थी त न्याणी रिश्ते थियण ते बिल्कुलु ना मुतमीन हुई, हद खां वधीक नाराज़ हुई, जंहिंमें मां अहमद अली एस एच ओ अहमद अली शर खे बि ख़बर आहे, मूं ते बार बार तमामु तनक़ीदूं वॾा ज़ोर विझंदो रहियो। बिरादर मां कढी छॾियऊं, मां निकितो रहियुसि। मुंहिंजी न्याणी नाराज़ हुई ऐं उहा पसंदि उन छोकिरे खे न पई करे। अखीरी मूंखां ज़ोरी दॿा करे वठी उन न्याणी ते तशदुद कंदा रहिया, मार कुट कंदा रहिया, जे न्याणी मुंहिंजी ट्रेन हेठां मुंहिंजी न्याणी खे क़तलु करण जे लाइ कढ लॻा। ट्रेन किरास कंदे मुंहिंजी न्याणी शहीद थी वई। एस.एच.ओ कुर्बान कमरानी हुननि खां पैसा वठी ऐं जवाबदारनि खे न ॿधो। इन जॾहिं मुंहिंजी न्याणी शहीद थी वई त मुंहिंजे पुटु वरी मलार ख़ान खे ख़ौफ़ थी पियो त माना इन गुलाम अली उर्फ़ झिरकी फ़कीर जी घरवार जेका धीअ मूंखे क़तलु कंदी। ऐं इहो बिरादरी फ़ैसिलो थियो। उहा लिखत थी, सॼी लोकेशन जा फ़ोटू आहिनि, सभु शइ मौजूदु आहे। ऐं उहा माना मुंहिंजी न्याणी खे मार कुट न कंदा, इहो फ़ैसिलो बि असांजो बिरादरी थियल ऐं 10 लख रुपया ॾंड बि लिखियलु हुयो। न्याणी मुंहिंजी खे मार कुट कयूं, मुंहिंजी न्याणी ट्रेन में शहीद थी वई। उन खां बाद जॾहिं मुंहिंजे पुट खे ख़ौफ़ थियो त हुन घर वारी छॾण जे लाइ कई, त वरी माना उहो बिरादरी फ़ैसिलो एस.एच.ओ अहमद अली शर वटि थियो। ऐं जेको उन वटि सभई धुरियूं मुतमीन थियूं, तलाक़नामो जारी थियो। उन खां बाद वरी जॾहिं हू असांजे मथां वरी ॾमरिया, ऐं इन खां पहिरियों जॾहिं मुंहिंजो पुटु उहा छोकिरी न पियो वठे त हुननि असांजे घर जी चोरी कराई। जेको मां बि पंजाब आहियां, मुंहिंजो छोकिरो मज़ूरी कंदड़ साईं अनवर शादी मेले ते, त असांजे घर जी चोरी करायूं। जेका चोर ऐं पहिरीं कुता पुलिस जे तावन सां पेरा खणंदा, गुलाम अली उर्फ़ झिरकी फ़कीर जे घर में कुता वेठा, जेको पुलिस माण्हू ॿधो ऐं हुननि पैसा ॾेई माण्हू छॾायो। अॼु ताईं असांखे उहो बि इंसाफ़ न मिलियो आहे। उन खां बाद वरी असांजी मूंखां मोटरसाइकिल फुरी वई, टेल शाह तो फारूक खान लोधी जे केलनि जी भरिसां। उन खां बाद वरी असांखे तरह तरह जूं धमकियूं, तरह तरह जा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि, ऐं असांखे माना मौत मार ॾिसे मौला थो धमकियूं ॾेई रहिया आहिनि, ऐं असांजे मथां कूड़ा केस करे रहिया आहिनि। मां अलाह जो नालो फ़ी सबील अल्लाह नज़र अल्लाह न्याज़ हुसैन DSP तालका मेरापुर खे अपील थो करियां, SSP नौशरो फिरोज़ खे अपील थो करियां, ऐं DIG नवाब शाह, DIG सखर, IG सिंध कराची खे अर्ज़ु थो कयां त अलाह जे नाले मुंहिंजी मदद कई वञे। मां मिसकीन ग़रीब फ़क़ीर माण्हू आहियां, ऐं कुर्बान शर वलद गुलाम अली, मिठल शर वलद गुलाम अली, जेके कब्ज़ा ग्रुप जा आहिनि, ऐं हलाणी जे भरिसां ॻाढ़े पीर वटि हुननि जो कब्ज़ो हलंदड़ हुयो आहे, ऐं ब्रोकर हन सॼो ॾिहाड़ो हुननि जो चोरनि सां वास्तो आहे। बाअसर माण्हुनि जो हुननि जे मथां हथ आहे। मूंखे हुननि मथां ख़तरो आहे। अलाह जे नाले मुंहिंजो हीउ रिकॉर्ड बयान ते रखियो वञे ऐं मुंहिंजी मदद कई वञे। ऐं मुंहिंजे पुटु मलार ख़ान हसीना वलद गुलाम अली खे तलाक ॾेई छॾी आहे, पंहिंजे सिर हयाती जे ख़ौफ़ खां, जो हुननि उनजी भेण पहिरें माराई आहे, हाणे मुंहिंजे पुट जे माराइण जे पोयां आहिनि। जी मथां तव्हां छा चवणु चाहियो? जी, मुंहिंजी न्याणी मुंहिंजे छोकिरे जो एवज़ हुई, उहा दाबा ॾेई दामान करे वरितऊं। पोइ उन छोकिरी वरी सॼो असां रोइण पिटण में, छोकिरी शहीद थी, उन रोइण पिटण में असां हुयासीं। असांजो उहो सामान खणी वई, सोन खणी वई, सॼो सामान पंहिंजो खणी वई। वरी असांजे मथां कूड़ा इल्ज़ाम बि हणे थी वेठी, मथां बयान थी करे वेठी। उहे मुंहिंजे छोकिरे खे ख़तरो आहे, उन पंहिंजे भउ में ख़ौफ़ में तलाक ॾेई छॾी आहे। वरी असांजे मथां कूड़ा बि बयान थी करे वेठी, त मूंखे छोकिरनि में धमकियूं थी ॾियनि, हींअर कनि, पर धमकियूं असांखे हिन जी मिटनि में ॾिनियूं आहिनि। असांजी छोकिरी बि उन्हनि शहीद कराई आहे, माराई आहे धमकियूं ॾेई। वरी मुंहिंजे छोकिरे खे बि उहे धमकियूं था ॾियनि त असांखे तोखे मारींदासीं। उन जे करे त छोकिरी उहा तलाक छोकिरे ॾेई छॾी आहे पंहिंजे ख़ौफ़ में। हालांकि उहा पैसा सोन असांजो खणी वई आहे, छोकिरी असांजी शहीद थी आहे। छोकिरी हसीना जो एवज़ आहे। जेकर हूअ सची हुई त पोइ 2 साल अॼु खां बाद उहा छोकिरी हसीना जो एवज़ आहे, उहा शहीद कराई अथई।
जेकर सची हुई त सही पोइ हा मुस्मात हसीना वलद गुलाम अली पोइ अॼु ताईं चुप छो पोइ कई छोकिरे हुई, पंहिंजे पहिरें खौफ़ में ॾायारी तलाक थिए ॾेई हा। छॾी आहे। हाणे हुन छोकिरे तलाक हाणे ॾिनी आहे, सोन पैसा असांजा खणी असांजा वई आहे खणी ऐं वई आहे। इल्ज़ाम वरी असांजे मथां आहिनि। उन खौफ़ में मुंहिंजे छोकिरे तलाक ॾेई छॾी अथसि। चलो ठीकु आहे। असांजे मथां कूड़ा बयान थी वठी करे